या नंढी आम पंजपत। एलसीएम मतिलबु हूंदो आहे लीस्ट कॉमन मल्टीपल। हिन जे लाइ असांखे घटि में घटि 2 अंग मिलियल हूंदा या 2 खां वधीक अंग मिलियल असां हुनखे हल कंदा आहियूं। मिसाल जे करे तव्हांखे को बि अंग मिले थो 8 ऐं 12, तव्हां चवंदो कि असांखे एलसीएम ॿुधायो। एलसीएम हूंदी छा आहे, नंढे मां नंढो अंग जंहिंखे हे ॿई वंडनि। सही आहे, को बि नंढे मां नंढो अंग जंहिंखे असांखे जेके अंग मिलनि था न उहे हुनखे वंडनि। हाणे ॾिसंदासीं उहो कहिड़ो अंग नंढे मां थी सघे थो। हिन जो तरीक़ो हूंदो आहे हुनजे मुजिबि हिनखे हल कंदासीं। 8 ऐं 12 असांखे खोलण वारो तरीक़ो हणंदासीं, हिन गॾाए हणंदासीं ॿिन्ही ते। ॿिनि जो खोड़ ॿिन्ही ते लॻे थो त हिन ते 4 दफ़ा, हिन ते 6 दफ़ा, वरी ॿिनि जो खोड़ 6 ते 2 दफ़ा, 6 ते 3 दफ़ा। हिन ॿिनि जो खोड़ ॿिनि ते लॻे थो, हिन हलंदो। ॿिनि जो खोड़ ॿिनि ते 1 दफ़ो, 3 ते लॻंदो 3 साॻियो। हाणे ॿिनि जो खोड़ ॿिन्ही ते नथो लॻे त हाणे 3 हिकु साॻियो, 3 ते 3 जो खोड़ 1 दफ़ो। हाणे छा कंदो, नंढी आम पत हिननि खे पाण में फ़र्क़ु कंदो, जेके बि अंग आहिनि 2 × 2 × 3, 4 4 × 2 8, 8 खां 24, त ॿिन्ही जी नंढी आम पंजपत छा थींदी 24। माना 24 नंढे में नंढो अंग आहे जंहिंखे 8 वंडींदो ऐं 12 बि वंडींदो। सही आहे, अहिड़े तरह सां असांखे 3 अंग मिली सघनि था। मिसाल में 9 12 ऐं 18। सही आहे, तव्हां चवंदा नंढी आम पंजपत मालूम करे। नंढे में नंढो अंग जंहिंखे इहे 3 वंडनि। हाणे 12 ऐं 18 खे ॿिनि जो खोड़ सां परियां ॿिनि जो खोड़ कंदासीं। 9 साॻिया हूंदा, ॿिनि जो खोड़ 12 ते 6 दफ़ा, 18 ते बि 9 दफ़ा। अञा ॿिनि जो खोड़ लॻंदो 6 ते, हिन करे 9 साॻिया, 6 ते 3 दफ़ा, इहे 9 बि साॻिया। हाणे ॿिनि जो खोड़ लॻंदो, हाणे खोड़ मटाईंदासीं। 3 जो खोड़ हिन ते 3 दफ़ा, हिन ते 1 दफ़ो, हिन ते 3 दफ़ा। हाणे वरी 3 जो खोड़ हिन ते 1 दफ़ो, हीअ साॻियो 1, हिन ते बि 1 दफ़ो। वरी हिनखे पाण में ज़रब कंदासीं त 2 ज़रब 2 ज़रब 3 ज़रब 3, 4 4 खां 12 3 12 36। माना 36 नंढे में नंढो अंग आहे जंहिंखे 9 12 ऐं 18 वंडे सघनि था। हिन खां वॾा थी सघनि था। सही आहे, 36 36 त 72 खे बि 3 वंडे सघनि था। साॻी तरह सां जीअं 24 खे ॿई वंडनि था त इहे ॿई 48 खे वंडी सघनि था, 96 बि वंडे सघनि था, 72 खे वंडे सघनि था। पर नंढी आम पंजपत सां नंढे में नंढो अंग मालूम कंदा आहियूं जंहिंखे इहे ॿई वंडनि।